अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबशर अली और इस वीडियो में आसान सिंधी किताब 5वीं जमात के लिए और लेसन नंबर 13वीं को जो है ना स्टार्ट करेंगे। तो स्टार्ट करते हैं। सबक 13 सचल सरमस्त। सचल सरमस्त जो असुल नालो अब्दुल वहाब हो, हू सन 1739 ईस्वी 1739 में खैरपुर ज़िले जे ॻोठ दराज़न में ॼाओ। हिन जे वाल जो नालो सलाहुद्दीन ऐं ॾाॾे जो मियाँ साहब ॾिनो हो। पीउ जे वफ़ात खां पोइ पंहिंजे चाचे मियाँ अब्दुल हक़ जे संभाल हेठि रहियो। सचल सरमस्त न रुॻो क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ हो, पर उन सां गॾु अरबी ऐं फ़ारसी जो बि आलिम हो ऐं तसूफ़ जे किताबनि जो बि चङी तरह मुतालो कया हुअईं। रूहानी फैज़ पंहिंजे चाचे मियाँ अब्दुल हक़ खां पिरायईं। सचल खे अकेलाई पसंदि हुई। हू थोरो सुम्हंदो ऐं थोरो खाईंदो हो। हू शरीयत ते पूरो ऐं रोज़ानू निमाज़ जो पाबंद हो। हू कामिल दरवेश ऐं आला सूफ़ी शाइर बि हो। संदसि कलाम 7 ज़बाननि में आहे, ख़ासि तरह सां सिंधी, सराइकी, फ़ारसी ऐं उर्दू ज़बान में केतिरा ई शेर चया अथईं। सिंधी शाइर वांगुरु संदसि उर्दू, फ़ारसी, सराइकी शेर बि आला दर्जे जा आहिनि। सिंधी, सराइकी ऐं उर्दू शाइर में सचो ऐं सचल ऐं फ़ारसी शाइर इश्क़ार तख़्लुस कमु आंदो अथसि। फ़ारसी ज़बान में संदसि दीवान इश्क़ार मशहूरु आहे। उन खां सवाइ फ़ारसी ज़बान में केतिरी मसनिवियूं बि चयूं अथसि। सचल सरमस्त सन 1827 1827 ईस्वी में वफ़ात कई। संदसि वफ़ात जी तारीख़ 14 रमज़ान ते दराज़न में हर साल वॾो मेलो लॻंदो आहे। मेले जे मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस थींदी आहे, जंहिं में सॼी सिंध जा शाइर ऐं अदीब शरीक थी सचल सरमस्त जे शाइरी ऐं पैगाम बाबति तक़रीरूं कंदा आहिनि ऐं शाइर पढ़ंदा आहिनि। उम्मीद तो ये वीडियो आपको पसंद आई होगी। पसंद आई तो लाइक करें, शेयर करें और इस यूट्यूब चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें।